कराची सिंध जो तमाम झूनो शहर है जेको विरहाङे खां अॻु बि सिंध जो गादीअ वारो हंधु सिंध जी सुञाणप ऐं दुनिया सां वणिज वापार जो नामियारो मर्कज़ हुयो ऐं अॼु सुधो आहे। सिंधी मुसलमाननि खां सवाइ उन जी ओसर ऐं तरक़ीअ में सिंधी हिंदुनि पारसियुनि ऐं ख़ासि तौर ते उन वक़्त जे अंग्रेज़ राज जे कामोरनि जो बि हिसो आहे। हितां जे म्यूनिसिपल निज़ाम में सुधारा अंग्रेज़ अमलदारनि कया जिन जे दौर में कई तारीख़ी इमारतूं अॼियूं वयूं जिनमें इम्प्रेस मार्केट, बोल्टन मार्केट, मेरीवेदर टावर, फेरियर हॉल, कराची क्लब, सिंध क्लब, बूट क्लब ऐं बंदरगाह खे मुनज़म तरीक़े सां तरक़ी ॾियणु शामिल हो। उन सां गॾोगॾु हिते केतिरा ई तइलीमी इदारा ठाहिया विया जंहिंमें सेनेट पैट्रिक, सेनेट जोसेफ ग्रामर स्कूल ख़ासि आहिनि जेके न सिर्फ़ सिंध, पाकिस्तान ऐं ॾखण एशिया बल्कि दुनिया में सिंध जी सुञाणप आहिनि। जेसिताईं फेरियर हॉल जो तालुक़ु आहे उन इमारत सर हैरी पार्टन फेरियर जे नाले पुठियां 1965 में अॾायो वियो जेको सिंध जो चीफ कमिश्नर ऐं पोइ बम्बई जो गवर्नर रहियो। हेनरी पार्टल फेरियर 15 मार्च 1815 ते वील्स में पैदा थियो हो। उन जा 6 पर सिंध जे जाठनि जुआननि ऐं मलनि सां मिलंदा हुआ। हू सिंधी मलाखड़े जो शौक़ीन हुयो। हिन जा सिंध ऐं सिंधी ज़बान ते वॾा थोरा आहिनि। फेरियर सिंधी ज़बान जे लाइ अल्फ़ाबेट खे अरबीअ रस्मुल ख़त ते तरतीब ॾियारियो। उन वक़्त ताईं सिंधी ज़बान ॿिनि रस्मुल ख़त में लिखी वेंदी हुई, हिकु हुई देवानगिरी ऐं ॿी अरबी। कैप्टन स्टेक सिंधी ज़बान खे देवानगिरी में रखणु घुरे पियो जॾहिं त रिचर्ड बर्टन अरबीअ जे हक़ में हो। सर पार्टन फेरियर हिकु ई रस्मुल ख़त अपनाइण जी तजवीज़ ॾिनी ऐं मामिलो तइ करण लाइ उन जो फ़ैसिलो कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ऑफ ईस्ट इंडिया मोकिलियो जंहिं अरबी रस्मुल ख़त जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। उन खां पोइ बाटल फेरियर जे अॻुवाणीअ में कैप्टन स्टेक सिंधी ज़बान जो ग्रामर ऐं डिक्शनरी तयारु कराई। उन वक़्त खां अॻु केतिरनि सदियुनि ताईं सिंधी ऐं फ़ारसी हितां जूं सरकारी ज़बानूं हुयूं। हिन सिंधीअ खे सरकारी ज़बान तौरु अपनाइण जे लाइ तरजीह ॾिनी जेका न सिर्फ़ तइलीमी निज़ाम बल्कि कारोबारी ऐं अदालती ज़बान तौरु राइज थी। हिन अंग्रेज़ अमलदारनि जे लाइ बि सिंधी ज़बान सिखणु लाज़मी करार ॾिनो। फेरियर हॉल जे तइमीर जो इफ़्तिताह 10 अक्टूबर 1865 में कमिश्नर सिम्पोयल मुंसफील्ड कयो। हाल जी तइमीर ते 1,80,000 रुपया लॻा जंहिं मंझां 22,500 रुपया कराचीअ जे शहरियुनि चंदो करे इकठा कया। हुकूमत 10,000 रुपया ॾिना ऐं कराची म्यूनिसिपल 1,47,500 रुपया ॾिना। कराची जी हीअ पहिरीं इमारत हुई जंहिंजी डिज़ाइन विंस गोटिक ऐं इंडियन तिर्ज़ जी अॾावत ते ॿधल आहे। उन जे हाल जे मथां चर्च सां मुशाबत रखंदड़ हिकु मीनार तइमीर कयो वियो जंहिं ते बरतानवी तख़्त जे निशानीअ जे तौर ते ताज ठाहियो वियो जॾहिं त ॿी कुंड ते हिकु डिघी लोह जी लठ मथां बादनुमा लॻायो वियो जंहिं ते झूमंदड़ कुकड़ हवा जो रुख ॾेखारींदो हो जेको अॼु बि मौजूदु आहे। हाल जे चइनी तरफ़नि खां बाग़ तइमीर थियो जंहिं में हर क़िस्म जा गुल ऐं ॿूटा पोखिया विया। कंहिं दौर में हाल जी ओसे पासे बाग़ में नारेल जा डिघा वण हूंदा हुआ। सिंधी तारीख़दान ऐं अंग्रेज़ जे दौर जी इमारतुनि जे मुनसिब गुल हसन कलमती लिखियो आहे त कराचीअ समेत सिंध जी समूरी तरक़ी जी इब्तिदा हेनरी बाल्टन फेरियर जे ज़माने में थी। हिन पंहिंजे किताब में लिखियो आहे त सन 1887 ईस्वी में कराची में रहंदड़ हिकु यहूदी डिज़ाइनर बेंजामिन फ्लेज फेरियर हॉल खे डिज़ाइन कयो ऐं तइमीर में हिसो वरितो। हिन लिखियो आहे त फेरियर हॉल जी तइमीर में गुज़री जो फिके रंग जो पथर, ॿोलाड़ी ऐं जुंगशाही ठटे जो भूरे रंग वारो पथर इस्तेमालु कयो वियो जॾहिं त छित लाइ लोहो लंडन मां घुरायो वियो। बाग़ जे गेट नंबर 1 ते पहिरियों आलमी जंग जो हिकु यादगार मौजूदु आहे जेको 1918 में तइमीर थियो जंहिं में उन्हनि फ़ौजियुनि जा नाला लिखियल आहिनि जिन जो जहाज़ कराचीअ ईंदे रस्ते ते ई ॿुॾी वियो हो। विरहाङे खां पोइ साल 1963 में फेरियर हॉल खे जनाह बाग़ जो नालो ॾिनो वियो। फेरियर हॉल में हिकु लाइब्रेरी बि मौजूदु हुई जंहिं खे लेडीज़ क्लब में मुंतक़िल कयो वियो।